मां ताज़ियत थो कयां सिंध सां उन्हनि ॿिनि शहीदनि जी जेके सिंधु दरिया ऐं सिंध जे ज़मीनुनि ते क़ुर्बान थी विया आहिनि, शहीद ज़ाहिद लगारी ऐं शहीद इरफान लगारी। शहीद इरफान लगारी जो वाक़ियो सिंध जे हर बच्चे खे ॾिसो था पिया त हुकूमत वक़्त जे माण्हुनि कारंदनि मुंहिंजे सिंध जे सपूत पुट खे गोलियुनि जो खाज त बणायो, लेकिन ज़ालिम हुकूमत उनजो पोस्टमार्टम बि न करणु ॾिनो। मैयत खे बि इस्पताल मां मैयत जे वारसनि जे हथनि मां वठी करे अगवा करे विया ऐं जनाज़े जी हींअर ताईं बेरुमती कयूं बीठा आहिनि। मां त ॾिठो आहे पंहिंजी ज़िंदगी में त केतिरा ई क़ैदी हूंदा आहिनि जेके पंहिंजे माइटनि कोर्ट जा सज़ा याफ़्ता, ख़ुदि मिस्टर आसिफ अली ज़रदारी सज़ा याफ़्ता हो, लेकिन पंहिंजे रिश्तेदारनि जे जनाज़नि में केतिरा ई दफ़ा उहो पंजाब जे जेलनि खां वठी ईंदासीं, 15-15 ॾींहं पंहिंजे तॾनि में वेंदो। लेकिन अफ़सोस सां शहीद इरफान लगारी जो भाउ 12 सालनि जो आहे, जंहिंजो को बि ॾोह कोन्हे, ऐं इन जा 33 माण्हू ॻोठ जा रिश्तेदार शहीदनि जा उन्हनि खे बेजा हबस कयूं वेठा आहिनि, जिन ते अञा ताईं FIR बि ज़ाहिर न कई वई आहे। उन्हनि खे सिंध हुकूमत पंहिंजी होद ते क़ाइमु बीठी आहे। मां सरदार शाह खे इहो अर्ज़ु कयां, सरदार शाह असेंबली में तोखे ज़िया लंजार जो सड़ियल घर नज़र अचे थो, लेकिन मुंहिंजे मारुनि जा जनाज़ा तोखे नज़र नथा अचनि। इन्हनि जनाज़नि ॾे बि नज़र कर जिन जा घर उजाड़िया अथव, उन्हनि माउनि ॾे बि नज़र कयो, वरन सिंध जी तारीख़ तव्हांखे सिंध जे मुजरिमनि तौरु सुञाणींदी। ऐं इहो इक़्तिदार न यज़ीद वटि रहियो हो, न यज़ीद जे कारंदन उबैदुल्लाह बिन ज़ियाद शिमिर वटि रहियो हो। तव्हां अॼु शहीद इरफान जे जनाज़े खे पंहिंजे पुलिस जे पारे में बीहारे याद ताज़ा उबैदुल्लाह बिन ज़ियाद ऐं शिमिर ऐं उमर बिन साद यज़ीद जे सिपह सालार जी यादि ॾियारी आहे। तव्हां हींअर ताईं पंहिंजे पारे में जनाज़े खे रखी वेठा आहियो। लेकिन मां हिते पैगाम ॾींदुसि शहीद इरफान जी घरवारी खे, शहीद इरफान जी वालदा खे, शहीद इरफान जी वारसनि खे त मां शहीद ज़ाहिद जी जॾहिं जनाज़े नमाज़ पढ़ाइण आयो हुयुसि त मूंखे ख़बर पई त तव्हां हुसैन जा आशिक़ाने हुसैन ऐं आशिक़ाने करबला आहियो। तव्हां ईअं पुरअमुन रहो जीअं हुसैन जी धीउ ऐं भेण रसियूं पाए ऐं 72 जनाज़नि जे दरमियान गुज़रनि पयूं, लेकिन वाइदो करे वयूं पंहिंजे मज़लूम भाउ सां त भाउ मूंखे तूं शाम जे दरबार में पहुचण ॾे, जेकॾहिं मां यज़ीद जे तख़्त खे टुकड़ा टुकड़ा न कयां त मां अली जी धीउ हुजण जो फ़र्ज़ ई नाहे निभायो। मां शहीद जे भेणुनि ऐं माइरुनि खे इहा अपील कंदुसि त तव्हां जेको बि एहतिजाज तव्हांजा नौजवान कनि, एॾा पुरअमुन रहनि जो यज़ीद जी क़यामत ताईं कदु नथो खणी सघे। ही जिन तव्हांजा कूंदर कुठा आहिनि उहे चाहिनि था त तव्हां खे नंढी शइ ॾे मुतवजह करे तव्हां खां का ग़लती कराइनि। मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त वाक़ई तव्हां अखियुनि सां पंहिंजो बच्चो ॾिसंदा हूंदव जेको तव्हांजे आबरू ते घुमंदो हो, अॼु बेगानो लॻो हिकु एम्बुलेंस में सुतो पियो आहे। लेकिन मां तव्हांजे शहीद ते बि सलाम कयां, तव्हांजो शहीद वेगन में सुतो पियो आहे, लेकिन मां जंहिं अब्बास जो उन अलम खयो हो संदसि खे सलाम कयां त उन अब्बास संदसि जे जनाज़े खे एॾो रंग लातो आहे जो अब्बास जो बि 9 लख हराम ज़ादनि जे पहरे में जनाज़ो हो। हिते बि हिन हुकूमत
जे पहरे में ही आहे। हिननि बेहद ज़ुल्म कयो आहे। मां ऐं सिंध जी हर बचो तव्हां सां गॾु आहे। उन सां गॾोगॾु मां सिंध जे शऊर खे ऐं मीडिया ते सोशल एक्टिविस्ट खे दोस्तनि ऐं नौजवाननि ऐं बचनि खे इहा नसीहत थो कयां त हींअर सिंध तनक़ीद करण जो वक़्तु न आहे त तव्हां सिंध जे गैरतमंद लीडरनि ते रहबरनि ते तनक़ीद कयो त उहे किथे आहिनि। हर को पंहिंजी हिकमत सां सभिनीनि जे आॾो टारगेट जेको आहे सिंधू दरिया ऐं सिंध जे ज़मीनुनि ते नाजाइज़ वलार ते नज़र आहे। दुश्मन चाहे थो असां नंढड़ो एहतजाज कयूं ताकी उन एहतजाज में असांखे फासाए ऐं हू असांजे दरिया ते धारियनि सां गॾिजी कब्ज़ो कराए ऐं असांजूं ज़मीनूं ॿाहिरिनि मुल्कनि खे खपाए ॾे। सिंध हुकूमत खे इहो चऊं था जेसीं ताईं हिकु गैरतमंद आहे तूं सिंध जूं मुरादरी शाह ज़मीनूं नथो खपाए सघे। भली तव्हांजी हथरादू हुकूमत कहिड़ा बि कूड़ा केस दाख़िल करे, लेकिन यादि रखी छॾियो हिकु ॾींहुं हिननि मज़लूमनि जो अचिणो आहे। पोइ तव्हां इहे भॼी वेंदव जीअं शहनशाह ईरान खे